बालाज ख़ान जहिड़े ज़ालिम मां ॿी उम्मीद करे बि कहिड़ी सघिजे थी। बालाज ख़ान त हिकिड़ो ज़ालिम आहे, ज़ालिम। घोर खे पक हुजे त धनार मज़बूत आहे। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सॉफ्ट सीरियल पापनगर जंहिंजे नई ईंदड़ एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त आख़िरकार मिठल मजबूर थी बालाज ख़ान वटि वेंदो ऐं उनखे दर्दमंदाना अपील कंदो त मां हाणे राबेल जी शादी अव्हां सां कराईंदुसि, मतिलबु तव्हां अॻिते हली मतिलबु मलार खे जेल मां आज़ादु करायो। छो जो रैस बालाज ख़ान हद खां वधीक मलार खे मतिलबु जेल में ई मारायो ऐं बालाज ख़ान हद खां वधीक मतिलबु त बिगड़ी वेंदो ऐं अॻिते हली मलार खे जेल मां हू आज़ादु कराईंदो ऐं उन खां पोइ मलार हद खां वधीक ख़तरनाक बणिजी वेंदो, छो जो हू हथ धोई करे मतिलबु बालाज ख़ान जे पोयां पवंदो ऐं उनखे मारण जे सिवा कोन छॾींदो उनखे। मतिलबु अॻिते हली ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो ऐं होॾां वरी मलार मतिलबु त राबेल सां कॾहिं बि शादी कोन कंदो, छो जो मलार हुन सां शादी करणु कोन चाहींदी ऐं अॻिते हली बालाज ख़ान राबेल सां शादी कंदो ऐं होॾां वरी सिकंदर ख़ान वारा बि हद खां वधीक ख़तरनाक बणिजी वेंदा ऐं होॾां वरी मंठार बि मतिलबु त बालाज ख़ान खां पासीरो थी पवंदो, छो जो मंठार राणी सां बेपनाह मोहबत कंदो हुयो पर बालाज ख़ान राणी जी शादी हुन सां कोन करायो ऐं अॻिते हली ड्रामे में बि इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो ऐं अॻिते हली ड्रामे में ॿिया अदाकार ईंदा, मतिलबु ड्रामे में हद खां वधीक अॻिते हली मज़ो हूंदो।